खणी बहिरां मथे ते जेको जेको नचंदो, जेको जेको नचंदो तंहिंजो भाग खुलंदो, जेको जेको नचंदो तंहिंजो भाग खुलंदो। खणी बहिरां मथे ते जेको जेको नचंदो, खणी बहिरां मथे ते जेको जेको नचंदो। आयो मुंहिंजो लालण, आयो मुंहिंजो झूलण, आयो मुंहिंजो लालण, आयो मुंहिंजो लालण, आयो मुंहिंजो झूलण, आयो मुंहिंजो लालण। जय झूलेलाल। मां डॉक्टर राजू मनवानी, behalf of विश्व सिंधी सेवा संगम, सुहिणा सिंधी पुणे, पीताम्बर पीटर ढलवानी साहब from Pune and Gopal Sajnani साहब from Mumbai। अज अहिड़ो मौक़ो आहे कि 16 तारीख़ आहे चालीहो शुरू थी चुकियो आहे। अॼु पूरे वर्ल्ड में जेके बि अॼु इहो प्रोग्राम ॾिसनि था पिया, सभु भाउरनि भेनरुनि खे चालीहे जूं लख लख वाधायूं आहिनि। ऐं विनती आहे हिननि 40 ॾींहंनि में तव्हां रोज़ पूजा पाठ ज़रूरु कजो। दिल्लीअ मां सारिका वाटवानी जी 40 ॾींहंनि जो प्रोग्राम, चाहे वो मनोज सिंधी हुजनि, चाहे असांजा जेके बि सिंधी भाउरनि भेनर ऑल ओवर द वर्ल्ड आहिनि, उन्हनि इहे सभु प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कया आहिनि। तव्हां रोज़ शाम जो पूजा पाठ करे 25 या 30 सेकेंड जो हिकिड़ो वीडियो ज़रूरु ठाहिजो ऐं कोशिशि करे असांजी सारिका भाभी खे दिल्लीअ जे एड्रेस ते असांखे बि मोकिलींदव त असां उन्हनि खे मोकिलींदासीं। हे एटमोस्फेयर अहिड़ो आहे कि हिन उदासी भरे मौसम में ऐं उदासी भरे एटमोस्फेयर में अॼु असांजे विच में 3 अहिड़ा योद्धा असांजे विच में अचनि था, अॼु जेके तव्हांखे रियलाइज़ कराईंदा कि अगरि तव्हांजे घर में कोई 50 साल खां मथे या 60 साल खां मथे या 70 साल खां मथे अगरि कोई बुजुर्ग आहे, उन्हनि सां फ़ोन ते पर्सनली असांजे थ्रू उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। अॼु असांजे विच में डॉक्टर प्रताप पिंजानी जेके NCFPL जा डायरेक्टर आहिनि, राजा राम जी जेके असांजा IPS ऑफिसर लखनऊ मां, उहे असांजे विच में आहिनि। श्री रवि टेकचंदानी जी जेके NCPL सां जुड़ी चुकिया आहिनि पहिरियों बि, उहे बि असां सां गॾु आहिनि। अॼु असां थोरो माहौल चेंज करण जी कोशिशि कंदासीं। असां कोशिशि कंदासीं तव्हांजे घर में, तव्हांजे कमरनि में तव्हांजो अगरि कोई बुजुर्ग वेठो आहे त असां उन्हनि सां गॾु थोरो अॼु ॻाल्हाइण बि चाहींदासीं। मां चाहींदासीं अॼु जेको इहो प्रोग्राम ॾिसनि था पिया, उहो अॼु हिते टाइप करनि कि अगरि तव्हांजे घर में कोई आहे ऐं असां सां ॻाल्हाइण थो चाहे या पुछण थो चाहे त असांजे हिननि 3 ऑफिसरनि मां उन्हनि सां कोई न कोई ॻाल्हाईंदो ज़रूरु फ़ोन जे मथां। अॼु हिन मौसम में, हिन एटमोस्फेयर में थोरो दुख थींदो आहे कि उन उदासी जे मौसम में असां त गाना ॻाए वठंदासीं, ॻाल्हाए वठंदासीं, इंजॉय करे वठंदासीं, पर हो वीचारा पंहिंजे कमरे में वेठा आहिनि। शायदि असां उन्हनि जे कमरनि ते नथा वञूं, उन्हनि सां ॻाल्हायूं नथा ऐं उन्हनि खे उदासी थोरी वधीक थी महसूसु थिए। त मुंहिंजी तव्हां सभिनी सां विनती आहे, प्लीज़ अॼु असां पंहिंजे घर में माउ पीउ, ॾाॾो ॾाॾी, कोई बि बुजुर्ग वेठो हुजे, अॼु हुन सां ॻाल्हाइजो ज़रूरु ऐं असां सां बि ॻाल्हाइजो ज़रूरु। मां सभिनी खां पहिरियों रिक्वेस्ट कंदुमि कि असांजा जेके 3 महिमान आहिनि अॼु, behalf of पीटर ढलवानी साहब एंड behalf of गोपाल साजनानी साहब, मां उन्हनि जो स्वागत करणु चाहींदुमि। मां चाहींदुमि प्रदीप तव्हां 3 खे, राजा राम जी खे बि ऐं प्रताप भैया खे बि ऐं रवि टेकचंदानी साहब खे बि 3 खे गॾु स्क्रीन ते खणी अचो मूंसां गॾु। हिकु दफ़ो 3 खे गॾु स्क्रीन ते खणी अचो। प्रदीप, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे कि जेके महिमान अची विया आहिनि उन्हनि खे प्लीज़ स्क्रीन ते खणी अचो। जीअं मां अॼु चाहींदुमि कुझु नयो कुझु करण जे लाइ, ऐं असांजे विच में असांजी ॿार दृशिका अडवानी, वेरी स्पेशल चाइल्ड फ्रॉम द गॉड गिवन टू अस एज अ गिफ्ट। ऐं अॼु जेका अॼु उहा पंहिंजी सुरीली आवाज़ में, मूंखे त इशिका उहा लॻंदी आहे जेका फॉरेन में वञी करे रोड जे मथां जेको पंहिंजो गानो ॻाए पई। इशिका, आई वुड लाइक टू लिसन दैट सॉन्ग फ्रॉम यू टुडे। एंड भारती छाबरिया, मुंहिंजी भेण, मां रिक्वेस्ट कंदोमांव तव्हांखे, तव्हां स्क्रीन ते अचो। अॼु अगरि 3 महिमान अची विया आहिनि त मां हिकु दफ़ो 3 खे गॾु खणण थो चाहियां पियो स्क्रीन जे मथां। त भारती जी, मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि, अगरि उहे न आया हुजनि 3 ॼणा, त मां चाहींदुमि सभिनी खां पहिरियों दृशिका जी खे हिकिड़ो सुठो गानो ॻाइण जे लाइ इनवाइट कयो। अगरि मुंहिंजी आवाज़ प्रदीप तव्हां ते अचेव थी
त प्लीज दृशिका खे खणी अचो स्क्रीन जे मथां या भारती छाबरिया खे स्क्रीन जे मथां खणी अचो। प्रदीप मुंहिंजी आवाज़ अगर तव्हां ते अचेव थी पई त मुंहिंजी हम्बल रिक्वेस्ट अथव कि तव्हां प्लीज भारती भेण खे स्क्रीन जे मथां खणी अचो। सभिनी खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां जय सभिनी खे झूलेलाल। अॼु असांजे विच में राजाराम जी IPS ऑफिसर, रवि टेकचंदानी साहब एंड डॉक्टर प्रताप पिंजाणी साहब टई गॾु आहिनि। अॼु मां टिनिनि खे गॾु स्क्रीन जे मथां इन करे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे साईं कि अॼु असांखे ॿुधण वारा पंहिंजे कमरनि में जेके उदास वेठा आहिनि, अॼु उन्हनि जी उदासी असां चइनिनि खे मिली करे परे करणी आहे। असां चइनिनि खे उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे। अॼु उहे शायदि असांजा सुठा कोई गाना ॿुधण जे लाइ प्रताप भैया जा या राजाराम जी जा या रवि टेकचंदानी साहब जा, पर अॼु असां सभई ॼणा मिली करे साईं असांजा फाउंडर चेयरमैन गोपाल साजनानी साहब, अनुषा दीदी, तव्हां टिनिनि जो स्वागत था करनि पिया। जय झूलेलाल। दीदी जय झूलेलाल। सभिनी खां पहिरियों मां रिक्वेस्ट कंदुमि अगरि भारती भेण स्क्रीन जे मथां आहे त पहिरियों दृशिका खे, या मां चाहींदुमि कि राजाराम जी, रवि टेकचंदानी जी ऐं प्रताप पिंजाणी साहब, मुंहिंजी तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे कि अॼु असां शुरूआत हिकिड़े नए ढंग सां कयूं। छा जवाब ॾिजो, जवाब त ॾियो। बिल्कुलु बिल्कुलु कयो। मां चाहियां थो हाँ, अॼु ज़रूर, असांजा ज़रूर। जेके बि व्यूअर प्रोग्राम ॿुधनि था पिया उहे असांखां फरमाइश कंदा। वो फरमाइश थी तो सके रवि जी सां करनि या प्रताप भैया सां करनि या राजाराम जी सां करनि, पर असांखे हिकु हिकु लाइन ॻाइणी त पवंदी। अॼु उन्हनि जे लाइ जेके घर में बिल्कुलु उदास वेठा आहिनि, त मां चाहींदुमि त अॼु सभिनी खां पहिरियों प्रताप भैया पहिरीं लाइन तव्हांखे ॻाइणी पवंदी कि वेठे वेठे छा कयूं, कयूं कुझु कमु, कोई कमु कान्हे त शुरू था कयूं अंतराक्षरी नालो वठी करे। पीटर भैया विच में कान्हनि खे त असां पीटर भैया जो नालो ॿुधी करे पी जे मथां तव्हांखे हिकु लाइन कोई गाने जी ॻायो। पी जे मां सिंधी मां चाहियां पियो कि अलाए जे छा में राज़ी आहियां, जेको आहे इहो मां स्टार्ट कयां जेको आहे। ऐं अॼु झूलण जो ॾींहुं आहे त मां सम्झंदो सुठो रहंदो जेको आहे। शुरू कयो प्रताप भैया। ठीकु। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। कोई राजा कोई फ़कीर बाज़ी घर जी बाज़ी आहे, कोई राजा कोई फ़कीर बाज़ी घर जी बाज़ी आहे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे, ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। जय झूलेलाल भैया, थैंक यू वेरी मच। अॼु शुरूआत असां सुठी कई आहे त लेट्स स्टार्ट विथ टुडे। असांजे ॿार असांजे विच में आहे दृशिका अडवानी। मां चाहींदुमि पहिरियों गानो उहो शुरू करे त पोइ धीरे धीरे असां सभई ॼणा अॼु लाइन था चवंदा पिया। भारती प्लीज दृशिका जी खे तव्हां इनवाइट कयो। जय झूलेलाल सभिनी खे। विश्व सिंधी सेवा संघ में सुहिणा सिंधी पारां आहे न अॼु एॾो सुहिणो मौक़ो। अॼु आहे असांजी चालीहे जी पहिरें ॾींहं जी शुरूआत। झूलण तव्हां सभिनी जा भंडारा भरे रखी अचो त झूलण खे यादि कयूं। असांजी हिकिड़ी नंढी कलाकार जेकी अॼु हिते जुड़ी आहे उनखे असां आमंत्रित कयूं। उनजो नालो आहे ऋषिका अडवानी। ऋषिका अडवानी 6 साले जी हुई तॾहिं खां सुहिणा गीत ऐं कलाम वेठी ॻाए। वो प्रोफेशनल सिंगर नाहे, उनजो पैशन आहे सिंगिंग जो। संदसि गुरु दादा जयशन वासवानी जो आशीर्वाद वठी करे तमामु गीतनि सां दादा जो आशीर्वाद वरितो अथई। इंडिया में ई न, अब्रॉड में हर हिकु जॻह ते, हांगकांग,
यूएस में न्यू जर्सी हुजे, जेका बि जगह ॿुधायो, उते ऋषिका आडवाणी पंहिंजे गीतनि सां सभिनी जो दिल मोहे आई आहे। ये मन मोहिनी असांजी नंढी कलाकार सिंधी समाज लाइ हिकिड़ो प्राउड फील आहे कि एतिरा नंढा ॿार नंढपण खां वठी करे सिंधी समाज जा एॾा सुहिणा गीत ॻाईंदा आहिनि। त ऋषिका आडवाणी, मां उन्हनि खे हाणे आमंत्रित थी कयां कि अचनि ऐं हिन 40 जे सुहिणे प्रोग्राम में अची करे पंहिंजी जेकी दिल में भक्ति भावना अथनि झूलण जी, अची करे शुरू करनि। ऋषिका, तव्हांजो हिते हार्दिक स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू सो मच। तव्हां एतिरो सुठो इंट्रोडक्शन कयो मुंहिंजो, ऐं तव्हां जीअं एनकरेज कंदा आहियो तॾहिं असांखे हिम्मत मिलंदी आहे त असां अॻिते वधूं। इन करे थैंक यू सो मच। थैंक यू बेटा, थैंक यू सो मच। ऋषिका, मां तव्हांखां उहो गाने जी विनती कंदुमि जेको तव्हां फॉरेन जे रोड ते घुमंदे वक़्तु उहो गानो पिया गायो, उहो कहिड़ो गानो हुयो? प्लीज टाइम स्क्वायर जे मथां सर, हिन टाइम स्क्वायर जे मथां हज़ारे लखे जेके माण्हू हुया, उहे बि फॉरेनर्स, हिन छोकिरी वञी करे सिंधियत जो पंहिंजो झंडो गाड़ियो आहे, उहो बि टाइम स्क्वायर जे विच में। सैल्यूट आहे तव्हांखे। अचो, राजू सर जी फरमाइश तव्हां पूरी कयो। जय झूलेलाल। भले दुनिया जी कहिड़ी कुंड में हो जा, भले दुनिया जी कहिड़ी कुंड में हो जा, आया सिंधी हो मां फखुर साचवा, आया सिंधी हो मां फखुर साचवा, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया, हम सिंधी आया, हम सिंधी आया। अबा डाडा मुंहिंजा जावा सिंध में हुया, अबा डाडा मुंहिंजा जावा सिंध में हुया, खणी बोली पंहिंजी सारे जग में हलिया, खणी बोली पंहिंजी सारे जग में हलिया, गॾिजे सिंधी जिते, गॾिजे सिंधी जिते, मात सिक सां मिला, हम सिंधी आया, हम सिंधी आया, बोलिया बोली मिठी, बोलिया बोली मिठी, गीत सिंधी गाया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया। ऋषिका, तव्हांखे घड़ी घड़ी असां तकलीफ़ ॾींदा रहंदासीं। अॼु सॼो ॾींहुं तव्हां सां गॾु आहे, छो त अॼु असांजे विच में जेके टई महानुभाव आहिनि, उहे टई जो सही म्यूज़िक लवर्स आहिनि। उहे न कि सिर्फ़ु तव्हांखे ॿुधंदा, बल्कि तव्हां सां गॾु शायदि ॻाईंदा बि सही। त मां सभिनी खां पहिरियों भारती भेण खे रिक्वेस्ट कंदुमि जी अॼु असांजे पहिरें पार्टिसिपेंट जो इंट्रोडक्शन करे। सिमरन, प्लीज़ उन्हनि जो इंट्रोडक्शन करे करे तव्हां स्क्रीन जे मथां खणी अचो। ऋषिका, असां सां गॾु रहिजो प्लीज़, तव्हां वञिजो न। बिल्कुलु, जय झूलेलाल। ऋषिका, यू आर अमेजिंग। ऐं सभिनी खे जाम जाम शुभकामनाएं हुजनि अॼु 40 जी। एतिरी ख़ुशी थी थिए मूंखे टू बी हियर टू इंट्रोड्यूस असांजा जेके सिंधी लेगेसी अॻियां खणी आया आहिनि। जी हा, असां इनवाइट करणु चाहींदासीं द वेरी रिनाउंड आर लेजेंड डॉक्टर रवि टेकचंदानी, फॉर्मर डायरेक्टर NCPSL CHD Ministry of HRD Government of India, National Council for Promotion of Sindhi Language। इनखे डेफिनेटली इन जे थ्रू सिंधी लेगेसी खे प्रमोट करणु। ऐं मां ज़रूरु चवणु चाहींदमि डॉक्टर रवि सर जे लाइ एतिरो ई चवणु चाहींदमि, जॾहिं इहे सेखारींदा हुआ एट DU's डिपार्टमेंट ऑफ मॉडर्न इंडियन लैंग्वेजेस, जॾहिं सिंधी सेखारींदा हुआ त ही वॉज दी ओनली सिंधी टीचर इन द डिपार्टमेंट। ऐं जॾहिं खां उन्हनि छॾियो हुयो तंहिं महिल खां कुझु सालनि ताईं ॿी कोई टीचर ई न हुई।
त इन करे हिननि खे चार्ज ॾिनो हुयो टू प्रमोट ऐं प्रिजर्व करण एट NCPSL. We are truly honored and with folded hands असां इनवाइट करणु चाहींदासीं जेके सिंधी लेगेसी खे हेॾो अॻियां खणी आया आहिनि, डॉक्टर रवि टेकचंदानी प्लीज। महिरबानी महिरबानी सिमरन जी, जय झूलेलाल। हिन विश्व सिंधी सेवा संगम जे हिन प्रोग्राम में असांजा हिन जा बानीकार मुंहिंजो वॾो भाउ डॉक्टर राजू मनवाणी साहब, भेण भारती छाबड़िया ऐं मिठड़ी नंढड़ी किकी असांजी जंहिं तमामु बहितरीन मां सिंधी आहियां पंहिंजी आइडेंटिटी खे हिते पेश कयईं, अहिड़ी असांजी दृशिका अडवाणी। हिन अॼु प्रोग्राम में जेके बि सॼण अॼु हिते ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि हिन मंच ते, ही ख़ासि मंच ते, भले उहे भारत जा मिठड़ा हुजनि या पूरे विश्व जा इहे सिंधी मिठड़ा हुजनि, राजू मनवाणी साहब तव्हांजा लख थोरा खीरूं लहणियूं, तव्हां त अहिड़ो बहितरीन प्रोग्राम तव्हां करे रहिया आहियो। मां पोयनि कुझु सालनि खां तव्हांजी एक्टिविटीज़ खे वॉच कयां थो पियो, वॉच पॉज़िटिव सेंस में कयां थो पियो, ऐं मां ॾिसां थो पियो जेका चिणग तव्हां में आहे न, या जेका हिकिड़ी विज़न आहे तव्हां में, जेको हिकिड़ो विज़नरी थॉट आहे, तव्हां हिकिड़ी डोर खे सभिनि खे ॿंधी करे जीअं तव्हां अॻियां हली रहिया आहियो, सचपच उहा अॼु जे हिन कलाक जी, अॼु जे हिन दौर जी इहा तमामु घणी ज़रूरत आहे। मां ही अहिड़ो सुहिणो मौक़ो विञाइणु नथो चाहियां अदा राजू साहब, मां ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सभिनि जे साम्हूं रखणु चाहियां थो पियो। असां हिकिड़े जनरल भाव भावना सां ॻाल्हाईंदा आहियूं त असांजी आइडेंटिटी छा आहे भारत में। असांजी आइडेंटिटी इन जे लाइ अंडर क्वेश्चन आहे छो त असां कंहिं हिक टेरिटरी में कोन आहियूं। त जॾहिं असां कंहिं हिक टेरिटरी में कोन आहियूं त मन में हिकिड़ी फीलिंग ईंदी आहे त छा असां जेके हिंदी में हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे असीम, माना सीमा खां ॿाहिरि निकिरी विया आहियूं, त कंहिं बि प्रोविंस में कोन ॿधियल आहियूं, कंहिं सूबे में कोन आहियूं, त हिनखे कहिड़े रूप में ॾिसजे। हिन जा ॿ थॉट आहिनि। हिकिड़ो वीचार चवंदो आहे त यस असां असीम थी विया आहियूं, त जेको असीम थींदो आहे उन जी ताक़त बि असीम थी वेंदी आहे, हिकु इहो पॉज़िटिव साइन आहे। माना असां पूरे भारत जा थी आहियूं, भारत असांजो थी वियो आहे, और भारत जा हर हिकु प्रांत वारा असांखे ॾिसी करे इंस्पायर थींदा आहिनि कि अरे ही कहिड़ो समाज आहे जेको पूरे भारत में रही करे असीम थी करे बि हिकिड़े पंहिंजे एके जे लाइ, पंहिंजी ॿोलीअ जे लाइ, पंहिंजी संस्कृतीअ जे लाइ तमामु घणी जाखोड़ करे रहियो आहे। त अॼु केॾी सुठी ॻाल्हि आहे, अॼु पहिरियों ॾींहुं आहे चालीहे साहिब जो, ऐं चालीहे साहिब जे उन काल खे यादि कयो जॾहिं मर्ख शाह जहिड़ो कोविड या मर्ख शाह जहिड़ो हिकिड़ो कोरोना वायरस जॾहिं सिंध ते आयो हुयो, त उनखे त मां वायरस चवां थो पियो न। जॾहिं उहो मर्ख शाह आयो त असांजे विच में हिकिड़ो अहिड़ो तेज़ तर्रार जोधा झूलेलाल, जंहिंखे असां उॾेरो लाल चऊं था, उहो पैदा थियो। माना उनखे तव्हां उन वक़्त जो डॉक्टर चई सघो था, उन वक़्त जो मोदी चई सघो था पिया, उन वक़्त जो तव्हां उनखे कोई बि हिकिड़ो लीडर चई सघो था पिया, उन वक़्त जो राजू मनवाणी चई सघो था पिया उनखे। त उहो जेको असांजो झूलण हुयो, जंहिंखे उॾेरो लाल चऊं था पिया, उन जे लाइ 40 ॾींहंनि जी सिंधी समाज सिंधु दरिया जे किनारे ते तपस्या कई। त तपस्या कई त उन मिर्ख शाह खे उन्हनि सबक़ु ॾिनो, झूलण जो जनम थियो, इनकारनेशन थियो, जंहिंखे असां वरुण देवता जो इनकारनेशन चवंदा आहियूं। त जॾहिं वरुण देवता जो इनकारनेशन, वरुण माना वस्कार करण वारो, पाणीअ जो देवता, त साथी राजू साहब पाणी जिथे पहुंदी आहे त उते त सावक थींदी थींदी न। त सिंधी जिते वेंदा त उते सावक थींदी, त सिंधी जिथे जिते पहुचंदा उते सावक थींदी। त अॼु इहा नेगेटिविटी भारत जे सिंधियुनि में छो आहे? त हिकिड़ो टैग लाइन अचे थी पई त सिंधियुनि खे पंहिंजी आइडेंटिटी या पंहिंजी सुञाणप खे जेका पको पुख़्तो करणो आहे त 3 लफ़्ज़ यादि करणा पवंदा आहिनि। हिकिड़ो छा आहे? PM, CM ऐं DM। माना इहे 3 शयूं कहिड़ियूं आहिनि? इहे 3 शयूं बादशाहत ॾींदियूं आहिनि। बादशाहत माना राजा ई ॾींदियूं आहिनि। मां पंहिंजे वॾे भाउ खे हिते यादि कंदे ख़ुशी महसूसु कयां थो त मुंहिंजो वॾो भाउ राजाराम भागवाणी बि हिते आहे ऐं डायरेक्टर प्रताप पिंजाणी साहब बि हिते आहिनि। उहे पंहिंजा वीचार ज़रूरु हिते शेयर कंदा। त राजा ई कंहिं वटि आहे? त राजा ई जंहिं वटि आहे उहे 3 ॼणा आहिनि। हिकिड़ो आहे लेजिस्लेचर जेके ठाहींदा आहिनि, टियों आहे जेको एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स आहिनि, ऐं टियों आहे जेको जुडिशरी में आहे। त हाणे जेके लेजिस्लेचर ठाहींदा आहिनि उहे केरु आहिनि? उहे MPs आहिनि, MLAs आहिनि, मिनिस्टर्स आहिनि, चीफ मिनिस्टर्स आहिनि या प्राइम मिनिस्टर आहिनि। त उन्हनि जे लाइ असांजे समाज में हिकिड़ी दिशा थियणु खपे। त छो त वक़्तु घटि, मां बुलेट पॉइंट्स में तव्हांजे साम्हूं ॻाल्हि रखणु चाहींदुसि। त राजू साहब तव्हांजे लाइ जेकॾहिं तव्हां वटि पेन हुजे त ज़रूरु नोट कजो इहा ॻाल्हि, त पाण खे पूरे भारत में हिकिड़ो कॉर्पस फंड क्रिएट करणु खपे।
कॉर्पस फंड छाजे लाइ? सिर्फ़ उहे नौजवान जेके पॉलिटिक्स में इंटरेस्ट रखनि था पिया या जेके लेजिस्लेशन में वञणु चाहिनि था पिया, त उन्हनि जो सम्झो कि उन्हनि जे परिवार जी उहा चिंता केरु कंदो? मां सम्झो मां अयोध्या जो रहण वारो आहियां, दिल्ली यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहियां, त जेकॾहिं मुंहिंजे मन में अगरि चिणक जागे थी पई, मां त ख़ैर सरकारी नौकरी में आहियां, पर को अहिड़ो नौजवान उतां जो अयोध्या जो या कोई लखनऊ जो या कंहिं बॉम्बे जो ई पैदा थिए थो पियो कि न मूंखे पूरो जीवन सिंधियुनि जे लाइ हाणे पॉलिटिक्स में अचिणो आहे और मूंखे लेजिस्लेशन में अचिणो आहे, त उन जे लाइ उन जे जीवन जी ज़िम्मेदारी, उन जो ख़र्च जी ज़िम्मेदारी असांखे खणणु खपंदी। हिकु बुलेट पॉइंट। ॿियो बुलेट पॉइंट आहे जेके असां एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स चऊं था पिया, माना IAS और IPS ऑफिसर, इन्हनि खे उहे पावर आहिनि इहे जेके कि सॼे समाज खे दिशा ॾींदा आहिनि साथी। त जेकॾहिं इन्हनि खे असां ॾियूं था पिया असाइनमेंट, त SWS सिंध वेलफेयर सोसाइटी, जंहिंजो ज़िक्र दादा राजाराम भागवानी साहब पंहिंजे हुन गुफ़्तगू में कंदा, त हिकिड़ो ॿियो बुलेट पॉइंट तव्हांखे ॾियां थो पियो, जेके बि समाज जा सॼण ही ॿुधी रहिया आहिनि, चाहे उहे वर्ल्ड लेवल ते या इंडिया लेवल ते, त दिल्लीअ में हिकिड़ो हॉस्टल ठहणु खपे उन्हनि जे लाइ, छोकिरनि जे लाइ और छोकिरियुनि जे लाइ, जेके रुगो IAS ऐं IPS जी तयारी कनि था पिया। त उहे जॾहिं हिते ईंदा त कठा रहंदा, एनर्जी हिक ॿिए सां उन्हनि जी शेयर थींदी और हिकिड़ी फीलिंग शेयर थींदी, कॉम्पिटिटिव थॉट उन में डेवलप थींदो, और छा थींदो त पंहिंजी सोसाइटी जे लाइ, पंहिंजे देश जी सेवा जे लाइ असांखे IAS ऑफिसर बणणो आहे विद द हेल्प ऑफ सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर। इन ते वरी डिटेल कॾहिं ॻाल्हाए सघिजे थो पियो। थर्ड इंपॉर्टेंट पॉइंट जेको मां हिते चवणु चाहींदुसि उहो आहे जुडिशरी जो। हर प्रोविंस में असांजा सिंधी जजिस थियणु खपनि। केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे राजू साहब कि असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि न, उहे सभिनि खां टफेस्ट कमु, मां अंडरलाइन करणु चाहियां थो पियो, टफेस्ट कमु उहो थींदो आहे व्यापार करणु। हाणे व्यापार जॾहिं कबो आहे त उहो सभिनि खां टफ कमु थींदो आहे। त उहो जॾहिं असां कयूं था पिया 5 साल, असां मेडिकल जी तयारी कयूं था, डॉक्टर ठहूं था, इंजीनियरिंग जी तयारी कयूं था, इंजीनियर ठहूं था पिया, पर जेकॾहिं अगरि IAS ठही था वञूं त न सिर्फ़ु पंहिंजी पुष्ट तरे थी पई, असांजो सिंधी समाज तरे थो, देश जी सेवा थिए थी पई, 7 पुष्ट तरनि थियूं पयूं। उन वटि जेको पावर आहे, जेको विज़न आहे और जेको तरीक़े सां सोसाइटी जे लाइ और असांजी जेकी असीम सोच आहे उन खे उहो पेट्रोनेज करे थो पियो, त इन जे लाइ उहो ज़रूरी आहे। और आख़िरी में जेका ॻाल्हि मां चवणु चाहींदुसि जुडिशरी जी, त उन्हनि जे लाइ पाण खे रेगुलर वर्कशॉप्स करणु खपनि, उहे ट्रेनिंग सेंटर्स हलाइणु खपनि सिर्फ़ु सिंधी नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि जे लाइ, त तव्हां पंहिंजे प्रोविंस में कीअं अची सघो था। त छो त टाइम अञा वधीक नेक्स्ट राउंड में मिलियो त ॿी ॻाल्हि ॻाल्हाइबी, पर हींअर मां कंक्लूड करणु चाहियां थो पियो। हिकिड़ो त पाण खे कॉर्पस फंड क्रिएट करणु खपे, ॿियो त पाण खे दिल्ली में हिकिड़ो हॉस्टल ठाहिणु खपे, ऐं टियों जेके प्रोविंसिस में लेजिस्लेचर्स आहिनि उन्हनि जेके जुडिशरी सर्विसेज में वञणु चाहिनि था पिया, उन्हनि जे लाइ पाण खे उन्हनि जा ट्रेनिंग त कीअं जुडिशरी में वञिजे ऐं उन जे लाइ पूरो सहकार। और इन में मां सम्झां थो पियो कि VSSS में, विश्व सिंधी सेवा संगम में उहा मणिया आहे, उहो दम आहे, उहा सघ आहे, त तव्हां इहो संदरो ॿधी सघो था पिया। तव्हां बहितरीन सजण आहियो इन प्रोग्राम खे अॻियां वधाइण जे लाइ, ऐं पूरे विश्व जा जेके सिंधी सजण इन प्रोग्राम खे ॾिसी रहिया हो, ॿुधी रहिया हो, त जेकॾहिं तव्हांखे ही मुंहिंजा लफ़्ज़, इहे 3 ॻाल्हियूं तव्हांखे इंस्पायर कनि थियूं पयूं, त ज़रूर तव्हां हिते चैट बॉक्स में लिखो ऐं भाउ राजू खे तव्हां चओ त मां पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे घर जे तरफ़ां, पंहिंजे वॾनि जी मेमोरी में कुझु न कुझु फंड तव्हांखे ॾींदसि या ॾींदुसि, त जीअं इहे 3 कम तमामु बहितर नमूने करे सघजनि। 2 ॻाल्हियूं ॿियूं चई करे ॻाल्हि पूरी कंदुसि। जीअं NCPSL आहे, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, तीअं मिनिस्ट्री ऑफ कल्चर में पंहिंजो हिकिड़ो काउंसिल थियणु खपे, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी कल्चर। त इहो जेको नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी कल्चर आहे, इन जे लाइ पाण खे पूरे भारत में सभिनी खे जगाइणु खपे। दादा शंकर लालवाणी साहब सां गॾिजी करे मिनिस्टर वटि वञणु खपे, ऐं तंहिंखां पोइ हिकिड़ो ॿियो इशारो करे सघां थो पियो राजू मनवाणी साहब, हिकिड़ो ख़ासि इशारो पूरे भारत में सभिनी खे ख़बर आहे त प्राइम मिनिस्टर साहब जो हिकिड़ो जेको बेस्ट प्रोग्राम हलंदो आहे, जेको उनजे दिलि सां भाईंदो आहे, उहो आहे नमामि गंगे प्रोग्राम। त साथियों, जॾहिं नमामि गंगे प्रोग्राम थी सघे थो पियो, त छा नमामि सिंधु प्रोग्राम नथो थी सघे? असांजी सिंधु दरिया बि त हिते वहे थी पई न। त उन तरीक़े सां जॾहिं असां नमामि सिंधु जी ॻाल्हि कंदासीं, त लेह लद्दाख खां वठी करे हेठि छा चवां थो कन्याकुमारी ताईं असां पूरे भारत जे सिंधियुनि खे एकता जे सूत्र में ॿधी वठंदासीं। काश
अचो त सिंधी इन चालीहे जे शुरूआती मौक़े ते हिकु दफ़ो कठा थियूं ऐं सभई सिक सां चऊं आयो लाल सभई चओ झूलेलाल। महिरबानी। रवि भैया तव्हांजो ॾाढो ॾाढो शुक्रान। मतिलबु मां हमेशह तव्हांजे बारे में ॾाढो कुझु ॿुधंदो हुउमि पढ़ंदो हुउमि, पर अॼु पहिरियों दफ़ो तव्हांखे साम्हूं ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे त सिमरन ग़लति न चयो। जेको तव्हां ॻाल्हायो था उहो तव्हां हितां पंहिंजे दिलि तां ॻाल्हायो था पिया। जेका असांजो सिंधु दर्शन जो आहे उहो त असां हिमालय परिवार जी तरफ़ खां 1 अक्टूबर खां 5 अक्टूबर ताईं असां हुते लद्दाख में आहियूं भूपेंद्र कंसल साहब सां गॾु ऐं प्लस असांजा जेके बि RSS असां सभई ॼणा वञूं था। अगले साल छो त 25 साल पूरा थींदा, जिते असां सभई ॼणा वञणु चाहींदासीं। हिन भेरे न वञी सघियासीं, पर अगले साल छो त 25 साल पूरा थींदा। अॼु जेके ॻाल्हियूं तव्हां कयूं आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि में कल्ह राति जो अशोक हिंदुजा साहब जो जनमदिन हो, जिते असां राति जो ज़ूम जे मथां सोनू निगम भी हुयो, राहत फतेह अली खान भी हुयो, अनुरुद्ध जलोटा साहब भी हुया, सलमान साहब भी हुया। असां इहे ॻाल्हियूं कुझु जेके तव्हां ॻाल्हियूं इहे ॻाल्हियूं असांजूं कल्ह राति उते बि निकितियूं कि मतिलबु सिंधियत लाइ केतिरा जुझारू सिंधी भाउर आहिनि भेनर जेके पंहिंजो सभु कुझु छॾे करे अॻिते अचण लाइ तयारु आहिनि। अॻिते अचण लाइ तयारु आहिनि त हुनजे पुठियां केरु आहे? मतिलबु मूंखे तव्हांखे चवण जी ज़रूरत न पई, छो त मां 97 असां 4 भाउर आहिनि, असांजो पिताश्री, असां 5 जो 5 ई सही जेल में हुयासीं। असांजो घर हलाईंदो हो पुठियां RSS वारा, असांजे घर रोटी उहे पहुचाईंदा हुआ। त असांखे चिंता न हुई कि असांजे घर में रोटी पहुचे थी पई असांजे भेनरुनि खे धीअरुनि खे। अॻिते हली करे फ्यूचर में असां जेका नेशनल कोर कमेटी ठाही आहे, मुंहिंजी ॾाढी इच्छा थींदी रवि भैया हुन में तव्हां सां जुड़ण जी, कि इहो जेको तव्हांजे पॉइंट ॾिनो अथव हिन पॉइंट जे मथां थोरो होमवर्क करे असां प्रॉपरली ढंग सां वञण था चाहियूं, जंहिंखे लॻणो न खपे। छो त सभिनी खे इहो लॻंदो आहे भई असां सिर्फ़ु पैसनि जी ॻाल्हियूं कंदा आहियूं। असां पैसनि जी ॻाल्हियूं सिर्फ़ु इन करे न कंदा आहियूं, तव्हां उहे कम ॾिसो, कमनि जा रिज़ल्ट ॾिसो, उन रिज़ल्ट में असां कहिड़ा मोती मथे खणी अचूं था पिया, उन्हनि खे अगरि तव्हां सपोर्ट करणु चाहियो त तव्हां साम्हूं अचिजो। अॼु असां IAS ऐं IPS जी ॻाल्हि कयो, जेके राजाराम जी असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां गॾु असां डिटेल में ॻाल्हाईंदासीं। असां उन्हनि जे लाइ विश्व सिंधी सेवा संगम जी तरफ़ खां 10 लख रुपए जो बजट ठाहियो आहे। पर उहे ग़रीब ॿार जेके असांजा IAS ऐं IPS ठहण था चाहिनि, उन्हनि खे जे लाइ तव्हां हॉस्टल जी लाइ ॻाल्हि कढी दिल्ली जे अंदरि, हाणे ॻाल्हि कढंदासीं प्रताप भैया सां बि असां। मतिलबु इहे ॻाल्हियूं जेके तव्हां कयूं आहिनि ॾाढी दिलि सां लॻियूं आहिनि रवि भैया, तव्हांजो ॾाढो ॾाढो धन्यवाद। ऐं तव्हां असां सां गॾु रहिजो। रुगो हिकिड़ो जुमिलो ख़ाली चवणु चाहींदुसि, हिकिड़ो जुमिलो। सिमरन भेण खे शायदि को कंफ्यूजन आहे। दिल्ली यूनिवर्सिटी में डिपार्टमेंट आहे मॉडर्न इंडियन लैंग्वेजेस, उते सिंधी सेक्शन आहे। मां उते एसोसिएट प्रोफेसर आहियां, डिपार्टमेंट बंदि कोन थियो आहे, अञा मां उते आहियां। ऐं ॿियो असां जेको IAS वारो प्रोग्राम जी ॻाल्हि कयूं था पिया न, इन्हीअ जे लाइ असांखे पूज्यवर साईं चांडूराम साहब खे ज़रूरु हितां नतमस्तक करणु चाहियूं था पिया। ऐं साईं चांडूराम साहब जे जेके लखनऊ जा संत आहिनि, उन्हनि जे मार्गदर्शन में कमु कयूं था पिया। बसि इहे 2 ॻाल्हियूं चओ हुयूं, सॉरी। वेरी गुड। अॼु वास्तव में असां उहे 3 जेंटलमैन तव्हांजे साम्हूं खणी आया आहियूं, जंहिंमें तव्हां हिकिड़ो रवि टेकचंदानी साहब खे ॿुधो, अञा असांजा 2 बाक़ी आहिनि, तव्हां उन्हनि खे ॿुधंदव। रवि भैया मुंहिंजी इच्छा आहे तव्हां प्लीज़ वञिजो न, तव्हां रहिजो, छो त मूंखे तव्हां सां गॾु थोरो असांजे बुजुर्गनि जे लाइ असांखे कुझु न कुझु अॼु थोरी मस्ती करणी आहे, उन्हनि खे महसूसु कराइणो आहे भई असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। त तव्हां स्क्रीन छॾे वञिजो न, तव्हां सां गॾु रहिजो। मां सिमरन भेण खे रिक्वेस्ट कंदुमि कि असांजा जेके सेकेंड असांजा पार्टिसिपेंट्स आहिनि, उन्हनि खे पहिरीं त मां इंट्रोडक्शन करे माफ़ी करे चवणु प्लीज़ अॻिते चाहींदमि डॉक्टर रवि जी खे। मां चयो कि नेक्स्ट सिंधी पार्टिसिपेंट जो टीचर, इंट्रोडक्शन करे बिल्कुलु, थैंक यू वेरी मच लाइन डॉक्टर राजीव मनवानी सर। पहिरीं त मां तव्हांखे चवणु चाहींदमि, तव्हां हमेशह जेको स्टार्टिंग में कॉन्सेप्ट खणी ईंदा आहियो कि अॼु जेके बि असांजा वॾा घर में वेठा आहिनि, प्लीज़ हुननि सां ॻाल्हायो। एतिरो ऐप्ट हूंदो आहे त मां हमेशह सोचंदी आहियां अॼु जो कॉन्सेप्ट छा हूंदो आहे। त पहिरीं त थैंक यू सो मच कि तव्हां इहे ब्यूटिफुल कॉन्सेप्ट खणी आया। ऐं मां ॾिसां पई हिते मैसेजिस पिया अचनि कि माण्हू ॻाल्हाइनि था पंहिंजे वॾनि सां, सो थैंक यू सो मच। ऐं मां डॉक्टर रवि सर सां बि माफ़ी घुरणु चाहींदमि। सर, मां चयो कि सिंधी टीचर न आहे DU डिपार्टमेंट में, जेको मां गूगल ते पढ़ियो कि असां ॻोल्हियूं पिया कि कोई सिंधी टीचर हुजे, इन करे त मां माफ़ी चाहींदमि तव्हां खां। थैंक यू सो मच डॉक्टर रवि। एंड असांजा गेस्ट अगेन फ्रॉम द वर्ल्ड ऑफ लेजेंड्स, असां इनवाइट करणु चाहींदासीं मिस्टर राजाराम भगवानी सर खे, IRPFS ईस्ट कोस्ट रेलवे भुवनेश्वर। इन्हनि जी क्वालिफिकेशंस सां असां सभु जाम इम्प्रेस्ड आहियूं, राइट फ्रॉम MA टू लॉ टू सिविल सर्विसेज, जिते हिननि वर्क कयो कस्टम्स में, एंड फ्रॉम देयर
to Indian civil services. असां एतिरो डिग्निटरीज असां सां गॾु आहिनि, इन्हनि बि एतिरो कुझु कयो आहे क्रिएट अवेयरनेस अमॉन्ग्स द सिंधी समाज। एंड जेको असांखे डॉक्टर रवि सर बि चयो कि कल्चर में बि असांखे कुझु हुजणु खपे, द कल्चर ऑफ द मिनिस्ट्री में, त उन लाइ बि हाईलाइट ज़रूरु कंदा मिस्टर Rajaram Bhagwani sir. Truly an honor to have our legend here with us. May we please invite Mr. Rajaram Bhagwani sir, IPS officer sir. तमाम स्वागत है विश्व सिंधी सेवा संगम ऐं सुहिणा सिंधी जे हिन सुहिणे मंच ते। राजा राम जी जो तमाम हार्दिक अभिनंदन। जय झूलेलाल। महिरबानी सिमरन, भारती, राजू भैया, तव्हांजो धन्यवाद। तव्हां अॼु हिन मंच ते मूंखे सभिनी सां मिलाइण जो मौक़ो मिलियो। विश्व मूंखे अॼु पहिरियों मां राजाराम भाई साहब तव्हां खां पहिरियों त मां दिलि सां माफ़ी घुरणु चाहींदुमि। मुंहिंजी मतिलबु मां अहिड़ी ग़लती करे चुको आहियां पास्ट में जेका मां पंहिंजे पाण खे कॾहिं माफ़ न करे सघंदुमि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे राजाराम जी, मतिलबु आई ऑलवेज वॉन्टेड कि राजाराम जी असांजे विच में अचनि, आशीर्वाद ॾियनि। मां तव्हां सां एक्चुअली लखनऊ में भी अची करे गजण पियो चाहियां, भुवनेश्वर में। मां चवां पियो भाई साहब सां हिकु दफ़ो मुंहिंजो अकेलो कलाक 2 कलाक रहणु ॾाढो ज़रूरी आहे। जेको लास्ट टाइम तव्हां सिलवासा सां में पधारिया हुया, मतिलबु असांजो टाइम सां ख़तमु थियण खां पोइ बि जेको तव्हां लंच टेबल जे मथां जेको तव्हां असांखे ज्ञान ॾिनो, मूंखे हिकु हिकु ॻाल्हि यादि आहे राजाराम जी, मूंखे हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे। मतिलबु मां चाहींदुमि कि अॼु उहो फ़ाइदो असांजो पूरे हिन वर्ल्ड जा 27-28 देशनि जा जेके भाउर भेनर ॿुधनि था पिया, मां चाहींदुमि राजाराम जी उनजे बारे में असांजो इहे ज्ञान जी अखियूं खोलियो ऐं असांखे थोरो आशीर्वाद ॾियो, असांखे थोरो सो गाइडेंस ॾियो, असांखे थोरा सा इन टाइप जा सजेशन ॾियो भई जीअं असां जेको कयूं था छा सही कयूं था या ग़लति कयूं था। अगरि ग़लति आहियूं त किथे पंहिंजे पाण खे सही करे सघूं था ऐं असां कीअं हिन ॻाल्हि खे अॻिते वधायूं कि असां सभई मिली करे गॾु हली सघूं। असां अलॻि अलॻि नथा वञणु चाहियूं, असां हिकु बॉडी ठही करे अॻिते वञण था चाहियूं पिया ऐं उन में अहिड़ी ताक़त हुजणी खपे कि जेका इहा बॉडी ॻाल्हि कढे त गवर्नमेंट उन ॻाल्हि खे मञे, असांखे उन डायरेक्शन में थोरो असांखे वठी हलो। साईं मुंहिंजा शुक्रिया राजू मनवानी जी, तव्हांजे हिन सुठे मुंहिंजे बारे में वीचार व्यक्त करण लाइ। समय घटि आहे, इन करे जल्दी मुद्दे ते ईंदासीं। जीअं रवि टेकचंदानी तव्हांखे ॿुधायो, एक्चुअली रवि और मां पूरे भारत में सिंधियुनि जे सशक्तिकरण लाइ कमु कयूं था पिया और इन्ही कम में ई मां तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियण लाइ आयो हुयुसि। ठीकु आहे, मुंहिंजी कैलकुलेशन थोरी सही न रही, मां लास्ट ॾींहुं पोइ वक़्तु जहाँ तव्हांजो प्रोग्राम लॻभॻि कंप्लीट थिए पियो। मुंहिंजो जेको समाज जे प्रति वीचार आहे वो है सिंधी समाज के सशक्तिकरण जो और सिंधी भाषा संस्कृति के अस्तित्व के बचाइण जो मुंहिंजो हिकु पंहिंजो विचार है और उन्हीं विचार ते मां काफ़ी संजीदा कम भी कंदो रहंदो आहियां। जेको रवि ॿुधाए कि असांजे समाज में नेता यानी PM DM CM जी ॻाल्हि करे वियो, इन्ही जे पोइतों जेकी बैकग्राउंड है वो थोरो मां पंहिंजे सभी जेके हिते भाउर भेनर पूरे भारत में विश्व में मूंखे ॿुधनि था पिया उन सां शेयर करणु चाहियां थो पियो। असांजो सिंधी समाज बेसिकली मूलतः एक व्यापारी समाज के रूप में सभी समाज या देश या समाज जो समूह पंहिंजो एक छवि रखे तो पियो, लेकिन असांखे इहो सम्झणो है कि जेको असां इहो प्रोफेशन अपनायो है सिंधी एट लार्ज, उन्हीं जो पोइतों एक असांजो ऐतिहासिक बैकग्राउंड है। असां जो लास्ट सिंधी रूलर राजा दाहिर सेन हुयो, राजा दाहिर सेन जे एक हीरोइक डिफीट को पोइ जेको सिंधी समाज में परिवर्तन आयो वो असांखे सब पतो है। उन्हीं को पोइ असां राजा जो पद छॾे ॾिनोसीं और उन्हीं को पोइ असां व्यापार के अपनायोसीं और हिन वक़्तु पूरे संसार में सिंधी पंहिंजे व्यापार लाइ इलाही मशहूर आहिनि, इलाही सुठो इन्हनि जी पहचान है। लेकिन जेको असांजो मूल सिंध में जेकी असांजी सभ्यता हुई, यानी असां विश्व जे सभिनी बेहतरीन सभ्यता जा वारिस आहियूं। ये सभ्यता जेके ठाहिण वारा हुया ये असांजा रूलर्स हुया जेके उन सिंध एरिया में
पंहिंजो शासन कंदा हुया, लेकिन हाणे ये शासन जो कमु असां राजा दाहिर सेन खां पोइ बिल्कुलु ई छॾे ॾिनोसीं। इन कम खे असांखे वरी सम्झणो आहे कि असांखे शासन जो जेको असां कमु कंदा आयासीं, एतिरी महान सभ्यता असां संसार खे ॾिनीसीं एज ए रूलर, हाणे असां उन पहचान के उन प्रोफेशन के छो त्यागे छॾियो आहे, उहो असांखे छो अपनाइणो आहे। त इन ॻाल्हि में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि कि अगरि सिंधी समाज खे इहो सम्झणो आहे कि ताक़त किथे आहे, शक्ति किथे आहे, त असां जेको वापार में पैसो हिकु ताक़त जे रूप में ॾिसूं था पिया, उन में असांखे इहो सम्झणो आहे कि ताक़त जो प्रतीक छा पैसो आहे या ॿियो कोई प्रोफेशन आहे। त असांखे इहो पतो आहे कि ताक़त जो हिकु प्रतीक हूंदो हुयो राजा, जंहिंखे असां राजा बादशाह सम्राट चवंदा हुआसीं। इहो राजा बादशाह सम्राट छा कंदो हुयो जंहिंजे वजह सां उहो एतिरो ताक़तवर हुयो? इहो राजा जो कमु टे ई हुया, हिकु कानून ठाहिणु, ॿियो कानून खे लागू करणु और टियों न्याय करणु। हाणे इहे जेके टे कम हुया, इहे राजा जा जेको हिकु व्यक्ति कंदो हुयो, इहो प्रजातंत्र में इहे कम विरहाइजी विया। 1789 में जेकी खूनी क्रांति थी फ्रांस में, उन में राजा जे जेको पूरे यानी परिवार खे ख़तमु करे जेके बुद्धिवर हुया, उन्हनि हिकु प्रजातंत्र जो कॉन्सेप्ट ॾिनो, जंहिंमें हे राजा जे टे कम विरहाइजी विया, जेको असां अॼु भारत जे परिप्रेक्ष्य में ॾिसूं त भारत जे संविधान में असांखे इहे टे कम करण वारा अलॻि अलॻि बॉडीज़ मिलनि थियूं। हाणे इन जेके टे बॉडियूं आहिनि, कानून ठाहिण वारी पार्लियामेंट आहे या IAS IPS आहिनि जेको शासन करनि था पिया, और टियों जेको जुडिशरी आहे जेको न्याय करे थी पई, इहे टिनि कमनि में असांजे सिंधी समाज जी पार्टिसिपेशन इलाही तमामु ज़रूरी आहे। ये असां अगरि कंदासीं तॾहिं असां जेको शक्ति जो प्रतीक राजा हुयो उन में पंहिंजो योगदान ॾेई सघंदासीं और पंहिंजे समाज खे शक्तिशाली ठाहे सघंदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे कि राजा जो कमु करणु ज़रूरी छो आहे। हाणे जेको असांजी भाषा संस्कृति जे अस्तित्व जी ॻाल्हि थी अचे, त अगरि असां ॾिसूं कि विश्व में जेतिरी बि सभ्यताऊं आहिनि, जेतिरी बि भाषा आहे, संस्कृति आहे, उहा छो सुरक्षित आहे? इन करे कि उन जा शासक उन सभ्यता खे अपनाइनि था पिया। हिकु अरबी रूलर आहे, उहा अरबी भाषा खे अगरि उन राज्य में वधे थो पियो, त इन करे कि उहो जेको शासक आहे उहो अरबी ॻाल्हाए थो पियो, उहो हर चीज़ सां मतिलबु उन सभ्यता संस्कृति उन पाठ्यक्रम में हलाए थो पियो। असांजो सिंधी समाज जेसि ताईं सिंध प्रदेश नथो हासिल करे, तेसि ताईं हिन टिनि विधाउनि में पंहिंजो स्थान ठाहे करे हिकु शासक जी भूमिका में अचे, उन सां समाज खे इलाही बल मिलंदो। और जॾहिं असांखे शासक ठहिण जी हिकु परिपाटी वरी चालू थींदी, त असांखे जेको सिंध प्रदेश आहे या जेको बि असांखे शासन वारो हक़ आहे, उहो पंहिंजे पाण ई मिली वेंदो। समय घटि आहे, वरी मां तव्हां सां इन ॻाल्हि में वरी ॻाल्हाईंदुसि, पर मां तव्हांजो शुक्रिया अदा करणु चाहियां थो पियो कि अॼु हिन मंच ते तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। धन्यवाद, महिरबानी। राजाराम जी, मां हिकिड़ी ॻाल्हि बि तव्हांखां पुछणु चाहींदुमि, छो त तव्हांजो बैकग्राउंड जेको डिफेंस जो रहियो आहे, IPS रहिया आहियो, तव्हां अॼु जी यंग जनरेशन खे तव्हां कुझु मैसेज कन्वे करणु चाहींदा? यंग जनरेशन, जीअं मां चयो, मां चाहियां थो पियो कि असांजी यंग जनरेशन ताक़तवर ठहे। इन ताक़तवर ठहिण में जेको IAS जो प्रोग्राम आहे, उन में जेको रवि तव्हांखे ॿुधायां कि सिंधी भाषा जो हिकु पेपर आहे। अगरि असांजा ॿार IAS ठहिणु चाहिनि त उन्हनि खे इहे सिंधी भाषा जो पेपर सरकार ॾिए थी पई। और सभिनी खां सुठी ॻाल्हि इहा आहे कि सिंधी भाषा जी जेकी ॿई लिपियूं आहिनि, देवनागरी और अरबिक, ॿिन्हिनि में पेपर जो आंसर लिखिजी सघे थो पियो। त अगरि असांजा सिंधी यंग ॿार IAS जे लाइ तयारी करनि था पिया, त सिंधी भाषा हुननि जो ॾाढो शानदार ऑप्शन आहे। असांजा फ़िलहाल 2 ऑफिसर माने ठहिया आहिनि सिंधी भाषा खणी करे। मां त ख़ैर सिंधी भाषा खणी करे पंहिंजे समाज में पहिरों सिंधी समाज जो हिकु युवक आहियां जंहिं हिन सिविल सर्विसिस में पंहिंजी स्थान ठातो। पर हाणे असांजा 2 ऑफिसर आहिनि, संदीप भाग्या UP काडर जो IAS ऑफिसर आहे, उन सिंधी भाषा खणी करे इहो सर्विस मतिलबु सर्विस खे प्राप्त कयो। ईअं अमित तोलानी आहे, मध्य प्रदेश में IPS आहे, उन बि सिंधी भाषा खे खणी करे कयो। ईअं असां वटि ॿिया बि एग्ज़ाम्पल आहिनि। त इहो असांजो मैसेज आहे। थैंक यू, महिरबानी। वेरी गुड राजाराम जी, असां तव्हांजा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांखे ख़बर हूंदी कि विश्व सिंधी सेवा संगम जी तरफ़ खां राजाराम जी ज़िम्मेदारी बि इहा आई आहे
कि असां जेका हिकिड़े नेशनल कमेटी ठाही आहे नरेश बुलचंदानी साहब एंड राजा राम जी खां परमिशन वठी करे असां कि जेके बि असांजा सिंधी भाउर भेनर IAS या IPS एग्ज़ाम ॾियणु चाहिनि था पिया ऐं अगरि तव्हांखे लॻे थो भई मॉनिटरी तव्हांखे सपोर्ट कान्हे का त असां तव्हांखे सपोर्ट करण लाइ तयारु आहियूं। तव्हां प्लीज़ असांखे कॉन्टेक्ट कयो, असां सां इन बारे में अगरि ॻाल्हाइणु चाहियो त तव्हां अचो। असांजा रेस्पेक्टेड राजा राम जी ऐं नरेश बुलचंदानी जी साहब ॿई तव्हांखे गाइड बि कंदा, पैसे जे हिसाब सां बि ऐं पेपरनि जे हिसाब सां बि, तयारी जे हिसाब सां बि तव्हांजो उन लेवल ते पहुची सघो था पिया। इहा ॻाल्हि फैक्ट आहे कि जेसिताईं उहा ताक़त आहे, जीअं अॼु असांखे ॿुधायूं हिकु तोलाणी साहब हिकु भाटिया साहब, संदीप भाटिया साहब जीअं ॿ असांजे IAS ऐं IPS ठही करे सिंधी सिविल सर्विसिस मां अॻिते आया आहिनि, छो त उन्हनि जा टीचर बि सिंधी थींदा आहिनि, त हिकिड़ी दिलि में भावना हमेशह थींदी आहे भई असांजा सिंधी भाउर भेनर मथे अचनि, असां उन्हनि खे सपोर्ट कयूं। त इहो इलाही मैटर कंदो अथव, इहो इलाही मैटर कंदो अथव राजू भैया। जेको पंहिंजा ॿार जेके सिंधी भाषा खणी करे IAS थियनि था पिया, उन्हनि जी हुब सिंधी समाज लाइ इलाही ज़बरदस्त आहे और इन सां समाज के दूरगामी सुठा परिणाम मतलब ज़रूर मिलदा। और मां त एज ए ऑफिसर तमाम सिंधी समाज जो इलाही मतलब जेतिरा मां मतलब ॻणे न सघंदो, इलाही कम सिंधी समाज जा असां कया आहिनि हर तरीक़े जा। त मां इन ॻाल्हि खे तव्हांखे ॿुधाए सघंदो आहियां कि इहो इलाही महत्वपूर्ण आहे। और जेको तव्हां पैसे जी ॻाल्हि कई, असां सिंध वेलफेयर सोसाइटी 2013 में ठाती हुईसीं। उन में असां तमामु ॿारनि खे फिनेंशियली सपोर्ट कयोसीं जेके इहो न कमु करे पाइनि पिया। त हिकु ॿार खे उन तंहिं टाइम में 3 लाख रुपया सालानी ज़रूरत हुई, जंहिंमें असां उन्हनि खे खाधो पीतो रहणु सभु कुझु फ्री कयोसीं। त इहो जेको तव्हां ऑफर कयो अथव, इहो इलाही मतिलबु शानदार ऑफर आहे तव्हांजो। इन सां मां तव्हांखे दिलि सां धन्यवाद करणु चाहियां थो पियो। बिल्कुलु, असां हमेशा हाज़िर आहियूं। बिल्कुलु राजा जी, मां तव्हांजो वॾो फैन आहियां, विश्वास कयो। मतिलबु द वे मूंखे ख़बर आहे तव्हां रिसेंटली विजयवाड़ा जे फेडरेशन जी मीटिंग में तव्हां रवि भैया विया, मूंखे उतां जी बि सॼी रिपोर्ट मिली। तव्हां जेतिरो डेडिकेशन ॾेई रखियो आहे सिंधी समाज लाइ, उनजे लाइ मां तव्हांखे वास्तव में सैल्यूट करणु चाहींदुमि। अॼु 40 जो पहिरियों ॾींहुं आहे। भॻवान 40 जो पूरो आशीर्वाद तव्हांजे मथां, रवि भैया जे मथां, प्रताप भैया जे मथां रहे कि असां सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे गाइड कंदा रहो, असां अॻिते धीरे धीरे वधंदा रहूं। ऐं किथे न किथे त घटि में घटि उहा शक्ति जेका तव्हां ऐं रवि भैया ॿुधाई, भई हिकिड़ो कानून, हिकिड़ो न्याय, हिकिड़ो उन कानून खे लागू करण जो इम्प्लीमेंटेशन जी ताक़त आहे, उहो असां भाउरनि में किथे न किथे अचे, पाण में यूनिटी थी करे अचे। उन यूनिटी सां असां केतिरो अॻिते वधी सघूं था पिया, पूरी कोशिशि कंदासीं। राजा राम जी, तव्हां वञिजो न, मूंखे तव्हां सां थोरो हिकिड़ो वरी तकलीफ़ ॾियणी पवंदी। मां सिमरन भेण खे रिक्वेस्ट कंदुमि कि असांजे अॼु जा जेके टे असांजा महानुभाव असांजे विच में डॉक्टर हिकु मिनट राजू भैया, तव्हांजे मंच ते मां पंहिंजे सिंधी समाज खे अॼु 40 जे पहिरें ॾींहं जी लख लख वाधायूं ॾियां थो पियो। महिरबानी। वेरी गुड, थैंक यू सो मच, थैंक यू वेरी मच। सिमरन जी, मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि डॉक्टर प्रताप पिंजानी साहब खे इंट्रोडक्शन करे प्लीज़ स्क्रीन जे मथां खणी अचनि। असांखे एतिरो मज़ो थो अचे, एतिरो इंफॉर्मेशन मिले थो। ऐं प्लीज़ सिंधीज़, तव्हां ज़रूरु सुठी पढ़ाई कयो। ऐं टू एवरीवन हू रियली वांट्स टू अपीयर फॉर IAS IPS, हे तव्हांजे लाइ बिल्कुलु सही वक़्तु आहे। सो थैंक यू सो मच। असां ये नादर लेजेंड, असां एतिरो एक्साइटेड आहियूं टू वेलकम डॉक्टर प्रताप पिंजानी, द डायरेक्टर ऑफ NCPSL, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज। इन जे एक्सपीरियंस जे बारे में मां छा ॿुधायां, एसोसिएट प्रोफेसर एट इंटरनेशनल मिशन ऑफ मर्सी। ऐं जे तरीक़े सां हिननि सिंधी वेलफेयर, सिंधी प्रमोशन कई आहे सभिनी अरीनास में, ऐं जेको उन्हनि डेवलपमेंट लाइ सोचियो अथनि, इहो बि सोचियो अथनि कि असां वर्कशॉप्स कंदासीं विथ ऑल द सिंधी एसोसिएशन्स। ऐं जेको शुरूआत में असां गानो ॿुधियो, अलाए जंहिं छा में राज़ी आहे, अलाए जंहिं कंहिंसां राज़ी आहे, असां दिलि सां इनवाइट कंदासीं द वेरी रिनाउंड आवर लेजेंड डॉक्टर प्रताप पिंजानी। हाय भारती, जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिमरन, अचो त मिली करे ॿई स्वागत था कयूं। असांजा अॻिला महिमान, दिलि सां स्वागत आहे डॉक्टर प्रताप पिंजानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनि खे पहिरीं अॼु जे 40 स्टार्ट थियण ते सभिनि खे वाधायूं हुजनि। असां सची श्रद्धा, सचे मन सां परमात्मा सां प्रार्थना कयूं ऐं असांजी सिंधी समाज खे सद्बुद्धि ॾे, शक्ति ॾे ऐं ज्ञान ॾे, जीअं असां चाहियूं था कि पंहिंजे सिंधी समाज खे एम्पावर कयूं। उन में असांखे योगदान मिली सघंदो जेको आहे। मूंखे लॻे थो कि काफ़ी कुझु ॻाल्हियूं असांजा जेके मूंखां पहिरीं 2 स्पीकर्स हुआ, दे हैव अ वेरी नाइस एक्सपीरियंस इन देयर पर्टिकुलर द फील्ड।
उन खां सवाइ मां सम्झां थो कि VSS जेका संस्था आहे तव्हांजी वो तमामु सुठो करे रही आहे। मुंहिंजूं कुझु सजेशन्स आहिनि, मुंहिंजा कुझु ऑब्ज़र्वेशन्स आहिनि। 28 साल 29 साल जेको मां फील्ड में रहियो आहियां, हींअर NCPSL जो साल खां जेको मूंखे रेस्पॉन्सिबिलिटी मिली आहे, त मूंखे लॻे थो कि काफ़ी कुझु करे सघिजे थो। VSS जो फाइनेंशियली काफ़ी साउंड आहे। हींअर कुझु नॉलेज में बि आयो कि VSS जेका पंहिंजा डिस्ट्रिक्ट लेवल आहे, डिफरेंट स्टेट्स आहिनि, उन में पंहिंजा स्टेट प्रेसिडेंट बि अपॉइंट करे रही आहे। लास्ट टाइम रायपुर में बि मुंहिंजो डिस्कशन थी रहियो। मूंखे लॻे थो कि सभिनि खां पहिरियों, छाकाणि त तव्हांजो नेटवर्किंग सुठो आहे, हिकु हर स्टेट जे अंदरि हेल्प डेस्क हुअणु घुरिजे। हेल्प डेस्क जो मतिलबु इहे आहे कि जेके बि असांजूं प्रॉब्लम्स आहिनि, चाहे सिटीजनशिप सां रिलेटेड आहिनि या फिनेंशियल मैटर्स आहिनि, उते असांजा जेके वकील भाउर जुड़ियल आहिनि VSS सां, उन्हनि खे उहा ज़िमेदारी ॾिनी वञे। ऐं उन खां पोइ जीअं सिटीजनशिप, जीअं रायपुर जो स्पेशली मैटर आहे या महाराष्ट्र जो आहे, त जेके बि फॉर्मेलिटीज़ आहिनि, छा फॉर्मेलिटीज़ हुअणु घुरिजनि, उहो असां उन्हनि ताईं पहुचायूं जेको आहे, ऐं उन्हनि खे बेनिफिट जेके बि मिलनि सघनि था। हींअर हिकिड़ी कल्चरल मिनिस्ट्री जी बि ॻाल्हि आई कि असांजे जेके सिंधी भाउर आहिनि, हींअर कोरोना जो पीरियड आहे, असांजे जेके भगत आहिनि, सिंगर्स आहिनि, उन्हनि जे साम्हूं फिनेंशियल क्राइसिस थी रहियो आहे, त उन में असां छा हेल्प कंदासीं। NCPSL खे बि लिखियो वियो, त मां उन्हनि खे चयो कि जेको NCPSL जो कमु आहे, मेन भाषा जो प्रमोशन ऐं प्रोपोगेशन आहे। पर उन बावजूदि लास्ट ईयर खां ई मां प्लानिंग कई हुई कि इन टाइप जा वर्कशॉप डेवलप कया वञनि, जीअं पोइट्री आहे या स्टूडियो मैनेजमेंट आहे या साउंड सिस्टम आहे, इन ते ट्रेनिंग वर्कशॉप स्टार्ट कया वञनि। अनफॉर्चुनेटली कोरोना जी प्रॉब्लम अची वई, न त हिन साल ई प्रोग्राम्स लॻभॻि फाइनलाइज़ थी विया हुआ कि इहे प्रोग्राम्स असां कंदासीं। असांजा बॉम्बे जा जेके मेंबर्स आहिनि, उन्हनि सां बि इन बारे में डिस्कस थियो, ऐं जेके बॉम्बे में असांजूं जेके संस्थाऊं जुड़ियल आहिनि, जेके समाज में कमु कनि थियूं, उन्हनि सां मुंहिंजो इंटरेक्शन थियो, त काफ़ी उन्हनि इन बारे में पॉज़िटिव पंहिंजा रेस्पॉन्सिस ॾिना हुआ। त मूंखे लॻे थो उन्हनि वर्कशॉप जे थ्रू असां यूथ खे तयारु कयूं ऐं उन्हनि खे फाइनेंशियली इंडिपेंडेंट ठाहियूं जेको आहे। त इहो हिकिड़ो तरीक़ो थी सघे थो। ऐं एक्चुअली ट्रेनिंग जेके ॾियण वारा हूंदा या वर्कशॉप में जेके असांजा रिसोर्स पर्सन हूंदा, उहे इहे ई भगत हूंदा, इहे ई असांजा गायक हूंदा, जेके उन्हनि खे उन बारे में जानकारी ॾींदी, त पैरेलली यूथ खे बि जॉब मिलंदो ऐं असां जेके हींअर जेके असांजा कलाकार आहिनि, उन्हनि खे बि बेनिफिट थी वेंदो। इन खां सवाइ डिफरेंट सर्विसिस जी ॻाल्हि हली पई। भई इंडियन सिविल सर्विसिस में असां सपोर्ट कयूं। असां NCPSL जे तरफ़ां मां पहिरें ॾींहं खां चयो आहे कि यंग जनरेशन खे मां पूरो सपोर्ट कंदुमि, छाकाणि मां स्टूडेंट्स जे विच मां तव्हांजे विच में आयो आहियां सिंधी समाज में। जॾहिं मां गवर्नमेंट कॉलेज में हूंदुमि, मूं वटि सोशलॉजीअ जा 1200 स्टूडेंट्स हूंदा हुआ, ऐं उन्हनि जे विच में मां तमामु सुठो इंटरेक्शन कंदुमि। उन में क़रीबन 80 खां वधीक त MPhil जा मुंहिंजा स्टूडेंट आहिनि, जिन मुंहिंजे अंडर में MPhil कई आहे, ऐं PhD जा 18-19 ॿार आहिनि, जेको आहे जंहिंमां 9 PhD करे चुका आहिनि, 9 आहिनि। त असां जेको डेफिनेटली पंहिंजे स्टूडेंट्स खे सिविल सर्विसिस लाइ मोटिवेट कयूं। VSS उन में ईअं करे सघे थी त हर मंथ पाण हिकिड़ो मोटिवेशनल लेक्चर रखायूं, ऐं असां वटि सुठा सुठा IAS ऑफिसर्स आहिनि, असांजे स्टेट एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस में आहिनि, ऐं मां उन्हनि जे कॉन्टेक्ट में आहियां। ऐं अगरि उन्हनि जो सहयोग रहंदो, जीअं हाणे दिल्लीअ में असांजा सुंदर अगनानी साहब हूंदा हुआ, जयपुर जा, उन्हनि जो जेको छोकिरो आहे हींअर जॉइंट सेक्रेटरी आहे हेल्थ मिनिस्ट्री में, मनोहर अगनानी साहब, MP काडर जा IAS आहिनि। इन खां सवाइ कमल दयाणी साहब आहिनि, जेके गुजरात में प्रिंसिपल सेक्रेटरी आहिनि। बेसिकली वो कोटा सां बिलोंग कंदा आहिनि, उनजा फादर ऐं मुंहिंजा फादर फ्रेंड हूंदा हुआ, त कमल दयाणी साहब प्रिंसिपल सेक्रेटरी आहिनि। जयपुर दिल्लीअ में असांजो दोस्त जेको अजमेर जो आहे, सुरेश कृष्णानी साहब, जेके चीफ कमिश्नर इनकम टैक्स आहिनि, उहे इंडियन कस्टम सर्विसिस जे थ्रू जेके आहिनि, असां वटि तमामु सुठा सुठा आहिनि। ऐं उन्हनि शहरनि में अगरि इहे स्टेट एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस वारा या जेके असां इंडियन सिविल सर्विसिस में जेके असांजा ऑफिसर कमु करे रहनि था, उन्हनि खे निमाणी वेनिती करे उन्हनि मोटिवेशनल लेक्चर्स में वठी अचूं ऐं उन्हनि खां उहे लेक्चर्स ॾियारियूं, उन्हनि ते वीडियो फिल्म्स बि ठारायूं उन्हनि जे अंदरि, त उहो वधीक इफेक्ट कंदो।
ऐं हाणे त जी। हिकिड़ी नई विधा असां वटि पाण वटि अची वई आहे। हली असां चऊं था त की दिल्लीअ में वठी अचण जी ॿारनि खे ज़रूरत कान्हे ऐं न को हॉस्टल में रहण जी ज़रूरत आहे। पाण वटि पैसो जी आहे, तव्हां चयो 10 लख रुपया तव्हां वटि आहिनि, उन लाइ फंड आहे त असांजा जी जेके प्रोफेसर आहिनि सिंधीअ जा, जेके सिंधी सब्जेक्ट खणंदड़ चाहिनि, उन्हनि जा जी लेक्चर्स रिकॉर्ड कराया वञनि। तव्हां वटि बॉम्बे ओके में स्टूडियोज़ बि आहिनि। मां बि ख़ुदि चाहियां पियो की मुंहिंजा जेके प्रोग्राम हलनि था सिंधी लैंग्वेज लर्निंग क्लासिस जा, त बॉम्बे जी में या इग्नू में जेको आहे मां उते सिंधीअ जा लेक्चर रिकॉर्ड करायां। ऐं अॼुकल्ह ओके मोबाइल त हिकिड़ो जेको आहे हर इंसान खे मोबाइल आहे, त उहो जी लेक्चर्स तव्हांजे जीअं VSSC वेबसाइट ठहियल आहे, तव्हां उन ते जी अपलोड करे सघो था। त जंहिंखे बि ज़रूरत आहे को पर्टिकुलर चैप्टर सम्झणो आहे त तव्हां आराम सां उहो ॿार उनखे पंहिंजे घर में रहंदो। छाकाणि ॾिसो दिल्लीअ में अची करे रहण ॿियूं घणेई प्रॉब्लम्स आहिनि। ट्रांसपोर्टेशन जी तव्हांजी प्रॉब्लम थींदी, रोटीअ जी बि प्रॉब्लम हूंदी, ऐं जेको कमरा तव्हांखे मिलंदा उहे हेल्दी एटमॉस्फेयर बि कान हूंदो उन्हनि जे अंदरि, ऐं ॿियूं बि घणेई जेको आहे एटमॉस्फेयर जो आसे पासे जो ॾाढो फ़र्क़ु पए थो। पर अगरि को ॿार घर में रही करे ऐं उनखे तव्हां उहे मटीरियल उते घर में अवेलेबल करायो था, त मां सम्झां थो इन खां वधीक बेटर सूटेबल जेको आहे कान थींदो जेको आहे। ऐं तव्हांजी पोजीशन VSSS जी आहे की मां ॾिठमि पियो तव्हांजा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि उन में तव्हां लिखियो आहे की जेको असांजो कमु आहे असांजो सिंधी समाज खे अॻियां वधाइणु आहे, उन्हनि खे फाइनेंशियल हेल्प करणु आहे, त इहो पाण वटि हेल्प जे थ्रू पाण उन ॿारनि ताईं उहे लेक्चर्स पहुचायूं ऐं उन्हनि खे मोटिवेशनल लेक्चर्स बि प्रोवाइड करायूं। त मूंखे लॻे थो उहो सुहिणो तरीक़ो आहे। बाक़ी किताबनि जी ॻाल्हि आहे त किताब मुंहिंजा NCPSL में तमामु सस्ते रेट ते अवेलेबल आहिनि। 800 रुपए हिकु सेट आहे, जंहिंमें सिविल सर्विस जेके ॿार तयारी कनि था उन्हनि खे सिंधी, अरबी ऐं देवनागरी में बुक्स अवेलेबल आहिनि। वेरी गुड हिन साल पहिरियों दफ़ो असां MA जे ॿार जेके MA कनि था सिंधीअ में, त उन्हनि लाइ बि 14 किताब असां पब्लिश कराया आहिनि, जेके उन्हनि जो टोटल कॉस्ट 700 रुपया आहे। त 700 रुपए में उहे तव्हांखे किताब अवेलेबल थी वेंदा हली। ऐं भॻवान जी दया रही, असांजे हिकिड़ो मेंबर सुरेश बबलानी साहिब आहिनि, काफ़ी डेडिकेटेड आहिनि। जी त उन्हनि खे ज़िम्मेदारी ॾिनी आहे। हिन साल 16 किताब उहो जेके बॉम्बे यूनिवर्सिटी में हलंदा आहिनि, BCom में हलंदा आहिनि, BA में हलंदा आहिनि, MA लेवल ते हलंदा आहिनि, उहे 16 किताबनि जेको आहे असां हिन साल पब्लिश कराईंदासीं। त NCPSL जे तरफ़ां एज़ अ डायरेक्टर प्रताप पिंजाणी जे तरफ़ां, प्रताप पिंजाणी हरदम पंहिंजे ॿारनि लाइ, स्टूडेंट्स लाइ डेडिकेटेड आहे। 24 कलाक मां अवेलेबल आहियां, उन लाइ का बि दिक़त कान्हे। अगरि मुंहिंजे समाज जो हिकु बि ॿार देश खे रिप्रेज़ेंट करे थो त इन खां वधीक सुठी ॻाल्हि कान हूंदी। ऐं उन्हनि जी दुआऊं ई असांखे कमु ईंदियूं। असांखे भॻवान असांखे कंहिं इंसान खां का शइ घुरण जी ज़रूरत कान्हे की मूंखे हीअ पोस्ट ॾियारी वञे। तव्हांजा जेके कर्म आहिनि उहे तव्हांखे हुन पोजीशन ते वठी वेंदा, ऐं भॻवानु उहो ई डिसाइड कंदो की तव्हां कहिड़ी जॻह ते तव्हांजो आहे रोल। त उनजी वधीक चिंता न करणु घुरिजे त मूंखे हीअ पोस्ट खपे या उहा पोस्ट पाण ई भॻवानु तव्हांखे ॾियारे छॾींदो। ऐं न बि ॾियारियो त का दिक़त कान्हे। समाज में कमु असां डायरेक्टली बि कुझु करे सघूं था, कंहिं पोस्ट जी उन ॻाल्हि जी ज़रूरत कान्हे। असांजे घणेई इंडियन सिविल सर्विसिस में जेके आहिनि, जॾहिं उहे ब्यूरोक्रेसी में आया त उन्हनि खे लॻो की जेका फ्रीडम उन्हनि खे कम जी मिलणु घुरिजे उहा न मिली, पॉलिटिकल इंटरफियरेंस ॾाढो हो। त उन्हनि चयो ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे। जीअं राजस्थान में जेको आहे असांजे जेके IAS ऑफिसर आहिनि, जेको किशनगढ़ जे पासे में सेंटर आहे, त उहो IAS ऑफिसर ई हूंदा। उन्हनि रिज़ाइन करे करे पंहिंजो NGO हलाइनि पिया ऐं समाज खे फ़ाइदो पहुचाइनि पिया। त जंहिंखे सेवा करणी आहे उहो निश्चित रूप सां कंदो, चाहे उन लाइ पद आहे या कान्हे। पर असां असांजे ॿारनि खे चवंदासीं की पैसो सभु कुझु न थींदो आहे। जेके देश जी पॉलिसियूं ठहंदियूं आहिनि उन्हनि में असांजो रोल हुअणु घुरिजे। अहिड़ा घणेई समाज आहिनि जेके जिन जा ॿार उन्हनि सर्विसिस में आहिनि, उन्हनि तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि। त असांजा ॿार बि अॻियां अचनि, चाहे उहो कहिड़े बि प्रोफेशन में वञनि, चाहे बिज़नेस कनि, चाहे सर्विसिस में अचनि, अची करे पंहिंजो रोल प्ले कर ऐं समाज खे जेको आहे शानायतो कनि। ऐं असांजे ॿारनि खे बि प्राउड फील कराइनि त असां सिंधी समाज में पैदा थी आहियूं। सिंधी समाज में असांखे अगरि तव्हां ॾिसंदा की फ्रीडम फाइटर असां ॾिसंदासीं न, त कुझु फ्रीडम फाइटर ई पब्लिक डोमेन में आहिनि। त मां हींअर बि 2 ॾींहं पहिरीं अरुणा मैडम सां बि ॻाल्हायो। मां चयो तव्हांजो फादर भाई प्रताप हो। ठीकु आहे, मुंहिंजो जेको अफेक्शन थी सघे थो, भाई प्रताप नालो आहे त इन करे मुंहिंजो कुझु विशेष लगाव थी सघे थो।
जेको आहे। पर जेके बि असांजा फ्रीडम फाइटर्स हुआ, उन्हनि जिन देश लाइ कयो, उन्हनि खे बि असां पब्लिक डोमेन में खणी अचूं ऐं असां वटि चऊं कि हिकु ॿ असां वटि कान आहिनि, असां वटि समय फ्रीडम फाइटर्स आहिनि, उन्हनि जे मथां किताबूं छपजी चुकियूं आहिनि। त VSS तमामु सुठो कमु करे रही आहे। मां सम्झां थो कि मनवाणी साहब, तव्हां ऐं असांजा जेके बि भाउर जेके आहिनि, चाहे बॉम्बे में अजीत मानियाल साहब आहिनि, उन्हनि खे मां ज़िम्मेदारी ॾियणो हुअमि वर्कशॉप वारी जेका आहे स्टूडियो मैनेजमेंट आहे, साउंड आहे, त हर फील्ड में असांखे अॻियां वधिणो आहे। ऐं मां त मूंखे हिकु जानकारी मिली हुई कि जेके फाइटर प्लेन थींदा आहिनि, उन्हनि जी ट्रेनिंग ॾियण वारो ऑफिसर बि हिकिड़ो सिंधी हो। मां हुन इंटरव्यू ॾिठुमि पिया। हींअर असांजो दोस्त आहे रमेश शर्मा, उनजो पुट बि मिराज 2000 उॾाईंदो आहे जेको आहे। ऐं हींअर जेके लड़ाईअ जा हलनि पिया, उनमें हुनखे तमामु फर्स्ट पोजीशन हुनखे मिली हुई, जेको आहे एयरफोर्स जे अंदरि, हुन सिंधी ॿार खे जेको आहे। त असां जेको ॾिसो, चाहे बिलियर्ड्स में जे असां ॾिसूं या ॿियनि कंहिं बि फील्ड में ॾिसूं, असांजा सिंधी किथे पुठियां कान्हनि। असांजी ज़रूरत आहे कि असां जेको आहे जॉइंटली एफर्ट्स खणी करे ऐं समाज खे ऐं समाज जे ॿारनि खे अॻियां खणी वञूं। मुंहिंजी आवाज़ अचेव थी प्रताप भैया? हाँ हाँ बिल्कुल। प्रताप भैया, हाणे असां ॿिए प्रताप पिंजाणी साहब सां गॾजण था चाहियूं पिया। असां वटि हिते फरमाइश थी अचनि भई प्रताप भैया असांखे हिंदीअ में हिकिड़ो सुठो गानो ॿुधाइनि। हिंदीअ में हिकिड़ो मां कोशिशि कयां थो, जेको आहे मेरे नैना सावन बादो। प्रताप भैया हाँ हाँ प्लीज प्लीज। अॼु बारिश बि ॾाढी आहे सुबुह खां वठी करे। उॾाईंदो आहे जेको आहे। ऐं हींअर जेके जी The Bluetooth device आवाज़ अचे थो मुंहिंजो? The हेलो Bluetooth device is connected successfully. हेलो, आवाज़ अचे थो? हाँ हाँ हाँ। मेरे नैना सावन बादों, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। मेरे नैना सावन बादों, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। है दिल दीवाने, खेल है क्या जाने, दर्द बराए गीत कहाँ से इन होठों पे आए, दूर कहीं ले जाए। भूल गया क्या भूल के भी है मुझको याद जरा सा, फिर भी मेरा मन प्यासा।
पुरानी है, एक कहानी है। अब सोचूं तुम्हें याद नहीं है, अब सोचूं नहीं भूले वो सावन के झूले। रुत आए रुत जाए देकर झूठा एक दिलासा, फिर भी मेरा मन प्यासा। बरसों बीत गए हमको मिले बिछड़े, बिजली बन कर गगन पे चमकी, बीते समय की रेखा मैंने तुमको देखा। मन संग आँख मिचोली खेले, आशा और निराशा, फिर भी मेरा मन प्यासा। मेरे नैना सावन बादों, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। जय झूलेलाल। जय मनवाणी साहब केड़ा विया? अञा गायो, अञा ॿियो बि गायो। हिकिड़ो मोहम्मद रफ़ी जो गानो आहे, कोशिश करे रहिया हुआ मां। आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा।
आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। हलो अटकी पे थोड़ो जेको मां कयां वापस तो कयां। हाँ अरे सही मजाक, थैंक यू सो मच प्रताप भैया। रफी एंड किशोर इन्हीं की आवाज में लगा था आज, बिल्कुल। हाँ ठीक है, जय झूलेलाल। मां चाहींदुमि भाई राजाराम जी के भी ऐं रवि भैया के भी लिसनिंग जे मथां खणी अचनि, असां तव्हांखे साम्हूं गॾु वेही करे था ॿुधणु चाहियूं। राजाराम जी ऐं रवि टेकचंदानी साहब जी। हाँ प्रताप भैया हुकुम कयो, हुकुम कयो। बस वो आवाज थोड़ा बंद थी, चाहो तो वापस स्टार्ट करे सघां थो जेको। पर इन असां हिसो न हिसो बि, पर मां चाहींदुमि थोड़ा ॿ लाइनियूं राजाराम जी खे रिक्वेस्ट कंदुमि, अगरि ॿ लाइनियूं उहे कोई ॻाई सघनि त असांजे लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी। काफ़ी सीनियर सिटीजन जेके ॻाल्हियूं ॿुधनि था अॼु, मतिलबु प्रताप भैया जा गाना ॿुधी करे उहे हिकदमि जोश में अची विया आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे घर में चयो अथनि भई थोरो गिलास ऐं बर्फ़ वधीक खणी अचो। राजाराम जी ॿ लाइनियूं अगरि तव्हां चई सघंदा ठीक है राजू भैया, ऑनर थींदो। ठीक है। तव्हांजी अॼु हिनजी इन ऑनर ऑफ द फ्रेंडशिप टुडे विथ राजू मनवानी जी, प्रताप पिंजानी जी, रवि भैया तो हमारे है ही हैं जी। ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे। मेहरबानी। राजाराम जी तव्हां मतिलबु यानी सभु छुपा रुस्तम आहियो, एतिरो सुठो ॻायो था पिया, पर ॻाइण जी प्रैक्टिस छो न कंदा? रवि भैया ॿ लाइनियूं तव्हांखे बि ॻाइणियूं पवंदियूं हाणे। रवि भैया पंहिंजे पाण खे अनम्यूट कयो, ॿ लाइनियूं ॿुधायो असांखे प्लीज़। अनम्यूट कयो पंहिंजे पाण खे। हा ॿ लाइनियूं तव्हांखे बि ॻाइणियूं पवंदियूं। हाँ अनम्यूट थी वियो? हाँ गायो, हाँ गायो, ॿ लाइनियूं गायो। सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। मेहरबानी। क्या ॻाल्हि आहे। दृशिका लाइन ते अचो, तव्हां बि अचो दृशिका जी। दृशिका अडवानी जेका असांजे विच में आहे, असां चारई ॼणा हुनखे ॿुधंदासीं। हिकिड़ो गानो वीचार उहा ॻाईंदी असांजे विच में। मां चाहींदुमि तव्हां हुनखे थोरो इनकरेज कजो, चारई ॼणा। या दृशिका। वेरी गुड दृशिका, वेरी गुड, यू आर डूइंग वंडरफुल, वेरी गुड। दृशिका प्लीज असां सभई My dear friend, it's not. जय झूलेलाल तव्हां सभिनि खे। तव्हांजो सेशन एतिरो इंफॉर्मेटिव हो त उहो ॿुधी करे मूंखे बि मन थो थिए त मां बि IAS ठहां, त कोशिश कंदसि। त जीअं असांखे ख़बर आहे त अॼु 40 जो पहिरियों ॾींहुं आहे, त झूलेलाल साईं खे यादि कंदे इहे थोड़ा फन सॉन्ग्स गाईंदासीं। त आई होप तव्हां सभिनि खे वणंदो। बिल्कुल बिल्कुल। लाल मुंहिंजी पत रखजे भला झूलेलाल, लाल मुंहिंजी पत रखजे भला झूलेलाल, सिंधड़ी दा
सेवण जा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर हो लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी चार चराग तुंहिंजा बरन हमेशा चार चराग तुंहिंजा बरन हमेशा पंजवा मबारण आया भला झूलेलाल पंजवा मबारण आया भला झूलेलाल सिंधड़ीअ जा सेवण जा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर ओ लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी लाल झूले लाल झूले लाल झूले लाल 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 जेको खटी आयो खैर सा हो जमालो जिंजो जमालो जतन सा हो जमालो जंहिंजो मुर्शिद झूलेलाल हो जमालो जंहिंजो नालो दरिया शाह हो जमालो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल हसी अयाणा ऐब निहारा झूलर साईं तुंहिंजे दर ते विकाणा नाहे लिकल तो खार दीनन जो तू दयाल अज त मुंहिंजो लाल आयो अज त मुंहिंजो लाल आयो मुंहिंजो झूलेलाल आयो मुंहिंजो झूलेलाल आयो झुमरियूं पाए मां नचां अज त मुंहिंजो लाल आयो घोड़े ते चढ़ी आयो लाल सभई चओ जय झूलेलाल घोड़े ते चढ़ी आयो लाल सभई चओ जय झूलेलाल आयो लाल झूलेलाल ज्योतिन वारो झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल तुंहिंजो मुंहिंजो झूलेलाल हिंद वारो झूलेलाल सिंध वारो झूलेलाल छिजन वारो झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल मुंहिंजे लाल जा झाटी चओ सभई झूलेलाल हाणे आख़िरी आयो लाल सभई चओ झूलेलाल झूलेलाल हाणे असां इहो लास्ट में प्रोग्राम ईअं ख़तम कंदासीं प्रताप भैया हिकु लाइन शुरू कंदा जंहिं वर्ड ते आवाज़ वर्ड ख़तम थींदो उन ते इमीडिएटली बिना टाइम ख़राब किए रवि भैया खे ॻाइणो पवंदो ऐं जिते रवि भैया ख़तम कंदा उन ते राजा भैया खे ॻाइणो पवंदो जिते राजा भैया ख़तम कंदा उन ते मां ॻाईंदुमि ऐं उन खां पोइ इहो प्रोग्राम ख़तम कंदासीं पर मां इहो ॿुधाइण थो चाहियां कि सुभाणे असांजे विच में 3 ॿिया बि जेंटलमैन अचनि था पिया श्री दिलीप लखी ग्रुप वारा श्रीचंद जी कृपलानी असांजा एक्स मेंबर ऑफ पार्लियामेंट ऐं श्री निरंजन हीरानंदानी ग्रुप ये 3 असांजे विच में भावरा अचनि था पिया सुभाणे वरी भुलिजो न 8 बजे प्रोग्राम ॾिसंदासीं पर हुन खां पहिरियों मां प्रताप भैया खे रिक्वेस्ट कंदुमि भई हिकिड़ी लाइन ॻायो त तव्हांखे रवि भैया फॉलो कंदा रवि भैया खे राजा भैया फॉलो कंदा राजा भैया खे मां फॉलो कंदुमि एंड फाइनली ऋषिका उन ॻाल्हि खे ख़तम कंदी यस प्रताप भैया ठीक है जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे ये गए रवि भैया बिछाएंगे ऐसा गए दिन बिक जाएगा माटी ओके मालिक तेरे बंदे हम ए मालिक तेरे बंदे हम कैसे हो हमारे करम नेकी पर चले और बदी से लड़े ताकि हंसते हुए निकले दम ए मालिक तेरे बंदे हम
मेहरबानी हम म राजाराम जी मैं तो गानो दवा राजाराम जी टिक टिक 1 टिक टिक 2 मन बोले मेरा तन बोले मेरा जिंदा हुआ करार दे, कौन बजाए बांसुरिया। यस ये दे यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे सपनों की शहनाई Give me a song with Ra, Antakshari. दिलों को पुकारे दिल के द्वारे हो छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे। रै लास्ट में ऋषिका रै पे आपको बंद करना है, हम प्रोग्राम खत्म करेंगे रै पे। त तव्हां सभिनि हिंदी में गायो, मां र ते गाईंदसि पर सिंधीअ में। रुठा ही रहन पर हुजन हयाती, रुठा ही रहन पर हुजन हयाती, भली प्या विड़न सुहिणा भली प्या विड़न पर हुजन हयाती, रुठा ही रहन। वेरी गुड, थैंक यू सो मच ऋषिका। थैंक यू। सिंधी सेवा संगम सुहेना सिंधी जी तरफ का पीटर ढलवानी साहब और गोपाल सानाजी साहब जी तरफ का राजाराम जी, डॉक्टर प्रताप पिंजाणी साहब। जय झूलेलाल। मां स्वागत तो कया दादा राजाराम जो। धन्यवाद है राजाराम जी गोपाल दास जी ताके धन्यवाद। जरूर मां ॿुधा तो गोपाल। जय झूलेलाल। मां स्वागत तो कया दादा राजाराम जो, डॉक्टर प्रताप जी जो, डॉक्टर रवि टेकचंदानी जो, जिन असांजे वीएसए जे शो में अची असांखे पंहिंजा राजा ॾिना ऐं असांखे गाननि सां विंदरायो। हमेशह असां सां जुड़ंदा रहो, असांखे आशीर्वाद कंदा रहो। वीएसए तव्हांजी आहे, तव्हांजो प्लेटफॉर्म आहे। सिंधियुनि खे जोड़ींदा रहो, मेला मचाईंदा रहो। तव्हां हेॾो गाना ॻाया, अॼु हिकु अधु सिट तव्हां लाइ मां ॻाईंदुमि सिंधीअ में। ओ कंहिंखे लख ॾेई तो लाल करी, कंहिंखे कख ॾेई कंगाल करी, तो असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महिर करे, अलाइजे छा में अलाइजे कंहिंसां राजी, अलाइजे प्रताप सां राजी आहे, अलाइजे रविअ सां राजी आहे, अलाइजे राजूअ सां राजी आहे। जय झूलेलाल। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। टेक्निकल टीम के चंदम, टेक्निकल टीम के चंदम प्लीज मां चवण चाहींदमि हाँ उषा दीदी, ॾाढो स्वीट आवाज़ तव्हांजो, जेतिरा तव्हां स्वीट आहियो ओतिरो स्वीट तव्हांजो आवाज़ आहे। आई लव यू, गॉड ब्लेस यू। थैंक यू सो मच, थैंक यू। वी ऑल लव यू ऋषिका, वी ऑल लव यू। थैंक यू। भारती एंड प्रदीप के प्लीज स्क्रीन देखनी प्रदीप या राजू सर मुझी लाइट ही बंद थी वही, मां जाम डिस्टर्बेंस थी। टेक्निकल टीम जे करे ता राजू सर कचायूं पाण में जेका जो प्रदीप जोतवाणी साहब। थैंक यू वेरी मच। थैंक यू, वेल डन प्रदीप, वेल डन जी। प्रदीप जी अखत बोलो प्रताप भैया पर आज दिल भर जो गाना। जय जी, थैंक यू वेरी मच। असा के खाली प्रोग्राम ये रखो कि मैं ताजा गाना बुझी सकूं। प्रदीप भाई मेहरबानी अखत बोला। ये भी दर्शक गॉड ब्लेस। भारती जी थैंक यू वेरी मच। थैंक यू तव्हां सभिनी जा असां थोराईंदा आहियूं। तव्हां सभिनी जा दिलि सां तहे धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू प्रताप भैया, राजाराम भैया, थैंक यू सो मच। थैंक यू राजू भैया, थैंक यू। फिर से मुलाकात होगी राजू भैया, थैंक यू। चालीह जो पहिरियों ॾींहुं, अॼु 40 जो पहिरियों ॾींहुं तव्हांखे लख लख वाधायूं अथव। वीडियो तव्हांखे मोकिलियो ॾींहं में हिकु जॻह ते हिकु घर में पूजा ज़रूरु कजो। सुभाणे वापसि गॾिजूं था असां 8 बजे इन ई प्रोग्राम में।
सुहिणा सिंधी पुणे ऐं विश्व सिंधी सेवा संगम जी तरफ़ खां। जय झूलेलाल।